ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालू। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकियूं बुनियादी हक़नि जी उबतड़ करार ॾिनियूं वञनि। आम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकूं बुनियादी हक़नि जे उबतड़ करार ॾिनियूं वञनि। ही अहम अपडेट्स तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकूं बुनियादी हक़नि जी उबतड़ करार ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीम ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकूं बुनियादी हक़नि जी उबतड़ करार ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकूं बुनियादी हक़नि जी उबतड़ करार ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ हिकु वधीक दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त मूजिब ऑर्डिनेंस ज़रिए शामिल थियल ॿ शिकूं बुनियादी हक़नि जी उबतड़ करार ॾिनी वञनि। हिते आम ख़बर खां